घोटकी लॻ खानपुर महर जे ॻोठ पीरबख्श पिताफ़ी जे रवासी इलाही बख्श पिताफ़ी संदसि पुटु साजिद अली सां गॾु जी मीडिया ऑफिस पहुची एहतजाज कंदे चयो त इलाइक़े जे बाअसर नवाब पिताफ़ी ग़ुलाम हुसैन इब्राहिम अब्दुल जब्बार अब्दुल गफ़ार ऐं मुराद अली पिताफ़ी असांजी 3 एकड़नि खां मथे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असांजी ज़मीन में पोखियल कमनि जो फसल बि नथा खणणु ॾियनि। असांखे हू मुबैना मौत पाइण धमकी ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त जवाबदारनि खे इलाइक़े जे हिकु बाअसर जे पुटु आहे। खानपुर पुलिस बि उन्हनि जी वंगारो बणियल आहे। असीं मिसकीन आहियूं, असांजी को मदद नथो करे। हुननि चयो त इंसाफ़ लाइ दर दर विया आहियूं, पर जवाबदार बाअसर हुजण करे उन्हनि ख़िलाफ़ को कार्रवाई नथो करे। हिन मौक़े ते पोरियत इलाही बख्श पिताफ़ी ऐं संदसि पुटनि चीफ जस्टिस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी, IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।